जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकमाबाद तलबा इस्लाम सिंध के नायब अमीर दरगाह अमरोट शरीफ के सजादा नशीन मौलाना सैयद सिराज अहमद शाह अमरोटी पंहिंजे पुट ऐं गाॾीअ समेत अगवा JUI सिंध पारां एहतजाज पुलिस JUI जे अॻुवाणनि जी कोशिश सां गाॾीअ समेत बाज़ियाब। ख़बर मूजिब JUI सिंध के अमीर नायब अमीर मौलाना सैयद सिराज अहमद शाह अमरोटी ज़िले कमर शदादपुर के तंज़ीमी दौरे तां वापसी ते नव देरो भरिसां पंजू देरो ॻोठ वटि मुसला धाड़ेलनि तरफ़ां घेरो में आणे धाड़ेलनि संदसि पुट सैयद गदा हुसैन सैयद अहसन शाह समेत अगवा कयो ऐं पैदल तक़रीबन 20 मिनट खणी विया जॾहिं त ॿिया ॿिनि धाड़ेलनि गाॾीअ खे फुरे जन्नत शाख तरफ़ फरार थी विया। पूरे जॾहिं धाड़ेलनि खे ख़बर पई त ही दरगाह अमरोट शरीफ जा सजादा नशीन आहिनि त पेशेमानी थी उन्हनि खे छॾे ॾिनो ऐं उन मौक़े ते JUI लाड़काणे जे अमीर अल्लामा नासिर मोहम्मद सुमरो ऐं ॿियनि साथियुनि समेत वॾे तादाद में अवाम अज़ीज़ मौक़े ते पहुची विया। अल्लामा नासिर मोहम्मद सुमरो लाड़काणे जे SSP सां फौरी तौर ते राब्तो कयो जंहिं बैदि पुलिस वॾे नफ़री सां गाॾीअ जी तलाशीअ में निकिरी पई ऐं आख़िरकार 4 कलाक बाद गाॾी बि वापसि कराई वई जेको लाड़काणे जे SSP समेत पुलिस जो सुठो कारनामो आहे। ॿिए पासे JUI सिंध के प्रेस सेक्रेटरी डॉक्टर AG अंसारी सैयद वलीउल्लाह अमरोटी सैयद रुश्दुल्लाह शाह अमरोटी ॿियनि कारकुन वॾे अंग में दरगाह अमरोट शरीफ पहुची मौलाना सैयद सिराज अहमद शाह अमरोटी सां मुलाक़ात करे वाक़े जूं तफ़सीलूं मालूम कयूं ऐं JUI सिंध के इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर AG अंसारी ऐं ज़िले शिकारपुर के प्रेस तर्जुमान मौलवी रफ़ीक अमन शर मोहम्मद इब्राहिम बुर्रो वाक़े जी सख़्त मज़म्मत कंदे चयो त सिंध में धाड़ेलनि जे राज ऐं अवाम लाइ ज़िंदगी अजीरन करे छॾी आहे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे हवाले कयो वञे ऐं अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।